जंहिं मूंखे कुझु बि थियो हुजे मुंहिंजो इंसाफ़ न थियो त पंहिंजे ॿारनि मासूमनि खे वठी मां SP ऑफिस जे आॾो ॿार ईंदुसि। असांखे राय गुना तंग था कनि, असां रोज़ी कंदासीं, असां बचिड़े वारा माण्हू। असां मुख़्तियार ख़ासि करे मुंहिंजो नालो आहे। जुणा मोड़े ते मुंहिंजो भाॼी जो दुकानु आहे, फ्रूट जो गाॾो आहे। जमादार अकबर 6 महीना अॻे मूंखे यको तंग कंदो आयो आहे। कॾहिं भाॼी खणियो थो वञे, कॾहिं फ्रूट खयो थो वञे, कॾहिं मां भेण ते मूंखे गारियूं बि ॾियो थो वञे। मूंखे दबाव विझी माना ईअं कंदो कंदे आख़िरी रमज़ान महीने में हिन मुंहिंजी वीडियो ठाहे ॿाहिरि वायरल करे लही आहे त हीउ माल महांगो थो हलाए। ठीकु आहे, असांखे जेके अॻियां रेट मिलंदा असां उन रेटनि ते असां हलाईंदासीं। असांजी 5-10 रुपया रोज़ी आहे। मां SP तनवीर तुंहिंजे साहिब खे अर्ज़ु थो कयां, महिरबानी करे हिन जी पघार वधायो, असांखे तहफ़ुज़ मिले। असां ग़रीब माण्हू, असांखे रोज़ी करणु ॾिनी मूंखे हीउ तंग करे रहियो आहे तक़रीबन 6 महीने खां अॻे। मां अपील थो कयां DIG IG सिंध खे, सदर आसिफ़ ज़रदारी खे त असांजी ख़ुदा राह हिन मां जान छॾाई वञे, असांखे रोज़ी करणु ॾिनी वञे। हींअर हिन जो इहो ई चवणु आहे त मथां ईद बि अचे, तव्हांजी सीज़न आहे कमाइण जी, असांखे ईद कराइजो। मूं उन खां हिनखे जवाबु ॾिनो, भाॼीअ खां हिनखे जवाबु ॾिनो। हिन उन जे करे मुंहिंजा वीडिया ग़लति भरिया आहिनि। उन खां पोइ हिन बदबली कई आहे। को न को ड्रामो थो करे। असांखे इंसाफ़ खपे। असांखे थियो त ज़िम्मेवारी अकबर जमादार हूंदो ज़रदारी। हींअर रोज़ असांखे धमकियूं थो ॾिए त तव्हां जेको आहे सो खणी खेसि कई आहे, हीअं कयो आहे, हूअं कयो आहे। असां रोड ते गाॾा बीहारे रोज़ी पिया कयूं। हिनखे जॾहिं खां मूं भाॼीअ खां जवाबु ॾिनो आहे न, हिन तॾहिं खां पोइ मुंहिंजे लाइ ॿारनि ॿारे छॾियो आहे। इहा महिरबानी असां ते थिए त असांजे लाइ ज़िम्मेवार अकबर ज़रदारी हूंदो। असांखे मूंखे केॾी महिल चए थो तोखे चरस जे केस में चालान थो कयां, केॾी महिल चए थो तोखे फुर जे केस में हाफ़ फिराई थो कयां। मूंखे इहे धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे इंसाफ़ खपे। मां IG DIG जज साहिब खे अपील थो कयां, असांखे इंसाफ़ खपे। असां ग़रीब आहियूं, मज़लूम आहियूं, असांखे रोज़ी करणु